सिंध इरिगेशन एंड ड्रेनेज अथॉरिटी सीडा जे चेयरमैन इंजीनियर अब्दुल बासित सुमरो चयो आहे त ज़रायत हिकु अहिड़ो शोबो आहे जंहिंखे बहितर बणाए मुल्की कर्ज़ लाहे सघिजे थो। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम जे दौरे दौरान सीडा जे चेयरमैन इंजीनियर अब्दुल बासित सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ज़रई यूनिवर्सिटी सिंध जो अहम असासो आहे जेका सालियानो हज़ारे ज़रई साइंसदान ऐं इंजीनियर पैदा करे थी। हुन चयो त ज़रई यूनिवर्सिटी जो तालीम वारो शोबो बहितरीन आहे जॾहिं त अमली कम खे बहितर करण लाइ वधीक मेहनत करण जी ज़रूरत आहे। अब्दुल बासित सुमरो नई वीसी तरफ़ां ज़रई यूनिवर्सिटी जे बहितरी लाइ खयल क़दमनि जी साराह कंदे उमीद ॾेखारी आहे त डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी जी अॻवानी में ज़रई यूनिवर्सिटी तरक़ी जूं नयूं मंज़िलूं माणींदी। उन मौक़े ते लेफ्ट बैंक कैनाल एरिया वाटर बोर्ड जे चेयरमैन कबूल मोहम्मद खटियाण, प्रोफेसर डॉक्टर एजाज खुहारो, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर, खुरम मजीद शेख, स्टाफ ऑफिसर सलीम लगारी, परवेज़ बांभण ऐं ॿिया अमलदार मौजूद हुआ।